अहम ख़बर है कराची खां वासी शेर कंदासी पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ सिंध ऐं बलोचिस्तान की आपाशी खातन जो इजलास थियो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए आपाशी खातन के इजलास की सदारत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध ऐं बलोचिस्तान के वाहन के बंधन से थियल नुक़सान जा तफ़सील पिण तलब कया। बलोचिस्तान के आपाशी खाते के वज़ीर सादिक उमरानी पारां खाते की कारकर्दगी बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। ॿिन्ही सूबनि के वज़ीरनि पारां वाहन के बंधन से थियल नुक़सान ऐं अज़ाले लाइ खयल क़दमनि खां पिण पार्टी चेयरमैन के आगाही ॾिनी वई आहे। सिंध के आपाशी खाते के वज़ीर जाम खान शोरो बि बिलावल भुट्टो ज़रदारी के कारकर्दगी बाबत ब्रीफिंग ॾिनी। पाण जे विर्छ फार्मूला ते सिंध ऐं बलोचिस्तान पारां इंसाफ़ प्लेटफॉर्म ते पंहिंजो गॾियल मौक़िफ़ रखण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। अवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सिंध ऐं बलोचिस्तान में ताज़िन बरसातुनि दौरान थियल नुक़सान खां आगाह कयो वञे। सिंध ऐं बलोचिस्तान जे वज़ीरनि पारां ॿोॾि जी सूरत हाल बाद थियल नुक़सान ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ब्रीफिंग ॾिनी वई। अवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। कराची खां पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठ सिंध ऐं बलोचिस्तान जे आपाशी खातन जो इजलास थियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए आपाशी खातन जे इजलास की सदारत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध ऐं बलोचिस्तान के वाहन के बंधन से थियल नुक़सान जा तफ़सील तलब करे वरता। बलोचिस्तान के आपाशी खाते के वज़ीर सादिक उमरानी पारां खाते की कारकर्दगी बाबत ब्रीफिंग। ॿिन्ही सूबनि के वज़ीरनि पारां वाहन के बंधन से थियल नुक़सान ऐं अज़ाले लाइ खयल क़दमनि खां आगाही।